ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं, ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजे उहो बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजी बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां, मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां, मां आत्मा आनंद स्वरूप आहियां, मां आत्मा ज्ञान स्वरूप आहियां, पवित्र आहियां, शक्तिशाली आहियां, मुंहिंजे आत्मा जो ही शरीर निरोगी आहे। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा असांखे चवनि था कि असांखे जीवन में सदा ये यादि रखिणो खपे कि बीमारी अचणु मतिलबु हिसाब किताब चुकतू थियनि। जीवन में बीमारी छो ईंदी आहे? हिसाब किताब चुकतू करण लाइ बीमारी ईंदी आहे। कोई भी परिस्थिति, कोई भी बीमारी, कोई भी ॻाल्हि जंहिंजे कारण असांजे जीवन में सुख शांति ख़ुशी ख़तमु थींदो, इन सां बि ये हिसाब किताब थींदो। त असांजो हिसाब किताब असां कंहिं द्वारा बि चुकतू करे सघंदा आहियूं, चाहे शरीर द्वारा, चाहे संबंधन द्वारा, चाहे कंहिं द्वारा बि न। प्रकृति खे बि असां नुक़सान पहुचाईंदा आहियूं न, जीअं पाणी, हवा, धरती, आकाश, सूर्य, चांद, तारा, इन्हनि खे असां कीअं नुक़सान पहुचाईंदा आहियूं? भई अॼु ॾिसो, माण्हू पाणी खे जो वेस्ट थो करे, पाणी में जो कचिरो थो फिटी करे, धरती ते अगरि माण्हू चाहे त कचिरो घटि में घटि निकिरे, है न। लेकिन असां धरती ते जेकी गंदगी कंदा आहियूं, अननेसेसरी, फालतू, हवा खे जो प्रदूषित कंदा आहियूं। भले गाॾियूं आहिनि, लेकिन जिते असां पैदल वञी सघंदा आहियूं हुते गाॾी छो खणूं, न। त इन करे ईअं न, गाॾी आहे त भई हलो, कॾहिं हवा जो ध्यानु कंदा आहियो? भई असां गाॾी खणंदासीं त हवा प्रदूषित थींदी आहे, न। जो असां लाइटियूं हलाईंदा आहियूं, ज़रूरी आहे त लाइट हलायो, न ज़रूरी आहे त लाइट न हलायो। इन सां बि त वातावरण प्रदूषित थींदो आहे न। माण्हू त सोचंदा आहिनि बिल ईंदो, लेकिन प्रकृति खे बि नुक़सान पहुचंदो आहे हिन सां। त ॾिसो, हवा, पाणी, आसमान, ये जेकी ग्रह आहिनि, सूर्य, चांद, तारा, अॼुकल्ह पहिरियों सतयुग में त कॾहिं गर्मी ठंडी न थींदी हुई, बारिश न पवंदी हुई, हमेशह बहारी मौसम रहंदो हुयो। हाणे एॾी कॾहिं ठंडी, कॾहिं गर्मी, कॾहिं बारिश छो थी थिए? छो जी मथे फ़ोन, टीवी कीअं था हलनि? मथे माण्हुनि सैटेलाइट विधी आहे न, उनजी गरमाइश जे कारण असांखे नुक़सान पहुचंदो आहे। ग्रहनि खे नुक़सान पहुचंदो आहे न। हाणे माण्हू चांद में केॾी सारी मशीनियूं मोकिलियूं अथनि,
सूर्य ताईं बि मोकिलियो अथई। आसमान में मथे सूर्य चांद तारनि खां मथे केॾी सारी मशीनियूं आहिनि जंहिंजे कारण तव्हां हिते फ़ोननि ते ॻाल्हाए था सघो, टीवियुनि में ॾिसी था सघो। न भले असां वटि सुविधा आहे, लेकिन जेतिरो थी सघे असां फ़ोन टीवी घटि यूज़ करो। न कम से कम असां त घटि यूज़ करो। माण्हू चईंदा असांजे न करण सां थोरी सभु ठीकु, लेकिन कम से कम असांखे पाप त न पवंदो। इहे प्रकृति जे कारण बि असांखे जो दुख थींदो आहे, सूर्य गरमाइश, हाणे ठंडी ईंदी हुन जे कारण दुख, बारिश में दुख, हवा पाणी सां जेको दुख थींदो आहे, त असां त पाप जा भागी न ठहींदासीं न। त हर हिकु ॻाल्हि अॼु माण्हू सोचंदो आहे, चइण में त माण्हू सोचे थो कि असां कंहिंखे दुख थोरी ॾिनो आहे, लेकिन सॼो ॾींहुं असां सभिनि खे दुख ॾींदा आहियूं। अगरि हर माण्हू गहराई सां वीचार करे, गहराई सां सोचे, त अॼु असां सॼो ॾींहुं जाने अनजाने हिक ॿिए खे भॻवान जे लाइ बुरो भलो चई, माण्हू चईंदो असां छो भॻवान खे बुरो भलो चऊं, लेकिन इहे जो असां चईंदा आहियूं दुख ईंदो आहे त चईंदा आहियूं मथां वारे जी मर्ज़ी। कोई बि ॻाल्हि न करणी हूंदी आहे त चईंदा आहियूं जॾहिं मथियां वारो जो हुकुम थींदो। वरी सभिनि खां वॾो पाप जो इंसानु कंदो आहे, पंहिंजे अंदरि भॻवानु चईंदो आहे, है न। इहे सभिनि खां वॾो पाप आहे। जंहिं समय असां चऊं था न असांजे अंदरि भॻवानु आहे, ये सभिनि खां वॾो पाप आहे। छो जी मनुष्य आत्मा अॼु विकार बुराइनि जे वश कर्म करे थी, काम वश कर्म करे थी, क्रोध लोभ मोह अहंकार ईर्ष्या द्वेष नफ़रत घृणा सभिनि जे वश कर्म करे थी न। पोइ असांजे अंदरि भॻवानु आहे। मतिलबु भॻवानु, अगरि असां चऊं था मुंहिंजे अंदरि भॻवानु आहे, त मां भॻवानु काम क्रोध लोभ मोह अहंकार ईर्ष्या द्वेष नफ़रत घृणा जे वश थी करे कर्म करे थो, त इहे पाप चढ़ियो न। त हिकु इहो पाप, हीउ केॾो वॾो पाप आहे, है न। इंसानु इहो बि छॾणु छॾे त बि पाप घटि थी वञे। ॿियो माण्हू चवनि था कण कण में भॻवानु आहे, ॿियो भॻवान जा एॾा सारा रूप ठाहे रखिया अथनि। त अगरि तव्हां वीचार करो न सुबुह खां राति ताईं, त असांखां जाने अनजाने ॾाढा सारा पाप थींदा ई रहंदा आहिनि जो असांखे पतो न पवंदो। तॾहिं असां छा थींदा आहियूं, धीरे धीरे असां पाप आत्मा थी वेंदा आहियूं। त पाप आत्मा हाणे पुण्य आत्मा कीअं ठहींदी, है न। असां त पाप आत्मा थी वियासीं, हाणे पाप आत्मा पुण्य आत्मा कीअं ठहींदी। तव्हां पुण्य कर्म करो। पुण्य कर्म करण लाइ पहिरियों श्रीमत खपे। भॻवानु ई सेखारींदो आहे कि श्रीमत छा आहे। भॻवान जी मत ई असांखे सेखारींदी आहे पुण्य कर्म कीअं करो, जंहिंसां असां स्वर्ग जा सुख ॾिसी सघूं। त पुण्य कर्म करण लाइ असांखे छा करिणो पवंदो, भॻवान जो ज्ञान ॿुधी करे उनखे जीवन में धारण करिणो पवंदो, है न। असांजी प्रकृति में जो चीजूं आहिनि उहा त असांखे यूज़ करणी पवंदी, लेकिन जेतिरो थी सघे भॻवान जी यादि में चीज़नि खे यूज़ करो ऐं घटि यूज़ करो। ऐं ॿी ॻाल्हि आहे कि रोज़ राति जो सुम्हण खां पहिरियों भॻवान खे यादि करे हिन प्रकृति जे तत्वनि सां बि क्षमा मांगंदा कयो। हर हिक सां क्षमा मांगणी आहे असांखे। राति जो सुम्हण खां पहिरियों भॻवान खे यादि करे संकल्प करो, मूंखां कोई बि भूल थी त मूंखे क्षमा कजो भॻवान। कंहिं बि मनुष्य आत्मा खे, कंहिं बि जीव जंतु जानवर खे, कंहिं बि प्रकृति जे तत्वनि खे अगरि मूं द्वारा कोई दुख पहुचियो हुजे, कोई तकलीफ़ थी हुजे, त हुन जे लाइ मूंखे क्षमा कजो। क्षमा मांगो बि ऐं क्षमा ॾियो बि।
मतिलबु उन्हनि खे बि क्षमा करो कि अगरि मां बि कंहिंखे दुख ॾिनो हुजे त मूंखे बि क्षमा करो, उन्हनि खे बि क्षमा करो। अगरि मां उन्हनि खे ॾिनो त उहो मूंखे क्षमा करनि, मां उन्हनि मूंखे ॾिनो त मां उन्हनि खे क्षमा थी करे सघां। त हिन सां असांजे पाप जो बोझ घटि थींदो। ॿियो, भॻवान जी श्रीमत जो असांजी संकल्प बोल कर्मनि जे लाइ जो भॻवानु असांखे श्रेष्ठ मत ॾींदो आहे कि असांजा वीचार कहिड़ा हुजणा खपनि, असांजा बोल कहिड़ा हुजणा खपनि, असांजा कर्म कहिड़ा हुजणा, कीअं हुजणा खपनि। त पंहिंजे संकल्प ते ई ध्यानु ॾींदासीं, वीचारनि ते, त बोल कर्म आप ई सुठा थी वेंदा। लेकिन संकल्पनि ते बि ध्यानु असां हुन समय उन्हनि खे चेंज न करे सघंदा आहियूं। असांखे शांति में एकांत में वेही करे वीचार करिणो आहे। जीअं असां कॾहिं बि कंहिंखे कुझु चई छॾंदा आहियूं, कंहिंजे लाइ वीचार हले थो, त हुन समय असांखे भॻवान खे यादि करे हीअं वीचार हुन सां, जीअं त असां भॻवान सां ॻाल्हियूं करूं था कि बाबा ॿार हीअं ग़लती थो करे, है न, सम्झो तव्हांजी नुंहुं ॿियनि जे हिसाब सां हले थी, तव्हांजे हिसाब सां नथी हले, त तव्हांखे गुस्सो ईंदो, है न, तव्हांजो चओ त उहो नथी वञे। लेकिन उहा ई ॻाल्हि ॿियो कोई चए थो त फटाफट करे थी, हीअं बि थींदो आहे, है न। कंहिंखे असां सम्झायूं न त उनखे असांजी भाषा सम्झ में न ईंदी, ऐं ॿियो कोई चए न उहा ई ॻाल्हि त ॿिए जी भाषा उनखे झटि सम्झ में अची वेंदी। इहे बि ॾिसो हुननि जा, जीअं त आत्मा जी सोचण जी फ्रीक्वेंसी मैच थी वेंदी। भई तव्हां चओ ॿारनि खे सभु ठाहे ॾे, उहो न ठाहे ॾींदी, ऐं ॿियो चए न त फटाफट ठाहे ॾींदी। त इहे बि ॾिसो हिसाब किताब, या हुनखे असांजी भाषा सम्झ में नथी अचे, या उहा आत्मा असांखे सुठो सही न सम्झंदी आहे, सोचंदा आहिनि हे त ॿुधो आहे, हे त फालतू आहिनि, है न, असांजी ॻाल्हि खे एतिरो, पर असांजी त ॻाल्हि आहे ई न, है न, इहा त जनरल ॻाल्हि आहे, है न, इहा त नॉर्मल ॻाल्हि आहे कि असांखे ॿारनि खे कुझु ठाहे करे खाराइणो खपे। ॿार छा सभिनि खे हिक ॿिए खे, त असांखे हुन समय छा ईंदो, गुस्सो ईंदो, पर परमात्मा त चईंदा आहिनि न अचिणो खपे। ॿियो ई ख़ुशि थियो, चलो ठीकु आहे, किथां त इहा आत्मा सम्झी न। इहे बि ॾिसो बोझ घटि थी वियो। असांखे इहे न सोचणो आहे कि मुंहिंजी नुंहुं आहे, मुंहिंजा ॿार आहिनि त मूं द्वारा ई सम्झनि। असांखे इहो सम्झणो आहे हीअ हिकु आत्मा आहे, हिकु इंसानु आहे, हिन इंसान खे इहा सम्झाणी ॾियणी आहे। हाणे उहा असांखां नथी सम्झे, ॿिए खां सम्झे थी, चलो सम्झे त थी, चलो हुनजो जीवन त सुठो थियो, चलो हुननि जो ॿारनि जो जीवन त सुठो थियो। तव्हां चईंदो मां हिनजी ससु आहियां, इहे मुंहिंजा ॿार आहिनि, मुंहिंजे इशारे ते हलनि, न, इहे ग़लति सोचंदा आहियूं असां। इहे ई त ग़लती करे थो न इंसानु हाणे, कि मुंहिंजो 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 मुंहिंजा ॿार, मुंहिंजो पति, मुंहिंजी पत्नी, मुंहिंजो फलानो फलानो करे वेठो, पर अॼु पत्नी शरीर छॾे थी, काॾा जो पति वियो, उहो पत्नी जी आत्मा जेकी पाठ वॼाए पई उहा वई ॿियो पाठ वॼाइण। अॼु पति शरीर छॾे थो, माउ पीउ शरीर छॾे थो, त उहा आत्मायूं हुन शरीर सां माउ पीउ जो पाठ वॼाइनि पियूं, पोइ वयूं ॿियो पाठ वॼाइण, है न, ख़तमु, ॻाल्हि ख़तमु। त असांखे हुन इंसान खे सिखाए करे हुनजो जीवन ठाहिणो आहे ताकी उहो बि पंहिंजो जीवन सुठी रीति जीए, है न। अगरि उहा आत्मा असांजी ॻाल्हि नथी सम्झे त मतिलबु कि या त असांजे सम्झाइण जो तरीक़ो हुनखे सम्झ में नथो अचे, या उहा असांखां हुनखे असांजो कोई हिसाब किताब ई न आहे, मतिलबु ई न आहे। नाम जा ससु नुंहरियूं आहिनि लेकिन मतिलबु ई न आहे। त
चलो ठीकु आहे सिखे त थी। त परमात्मा जी मत छा थी ॾे कि अहिड़े केस में बि असांखे छा सोचणो आहे, चलो हिन आत्मा जो बि भलो कंहिंसां त सिखे थी, चलो सिखे त थी, मञे त थी, इहे चई करे ॻाल्हि ख़तमु कर। इहा भॻवान जी मत आहे। हिन जे अलावा अगरि असांखे गुस्सो अचे थो, असां कुझु उल्टो सुल्टो सोचूं था, चऊं था, असांखे हाणे हुनजो मुंहुं ॾिसण बि पसंदि न आहे, फलानो फलानो जो बि आहे, इहे सभु न हुजिणो खपे। न सम्झो कोई तव्हांजो पोतिरो दोतिरो आहे न, त उहो अगरि तव्हांखे सुठी रीति तव्हां सां व्यवहार नथो करे न, अगरि हिकु बुढ़ापे में माण्हू भॻवान खे न मञे न, त हुनजो जीवन सुठो न आहे। छो जो बुढ़ापे में ॾिसो हिकु जीअं रिटायर्ड लाइफ थी वेंदी आहे। बुढ़ापे में छा, अॼु ॿार जन्मनि था न, थोरा बि वॾा थियनि था न, त माउ पीउ खे सोचनि था इहे पुराणे ज़माने जा। मतिलबु ॿारु जन्मियो, थोरो वॾो थियो, पढ़ाई लिखाई हुनखे सम्झ में अची, मतिलबु माउ पीउ पुराणा थी विया। पुराणा मतिलबु पुराणे ज़माने जा। त हिकु त असांखे पंहिंजी सोच ॿारनि जे कारण रुकी न वञो, पंहिंजी सोच खे दुनिया जे हिसाब सां परिवर्तन कंदा हलंदव, तॾहिं तव्हां ॿारनि सां गॾु अॻियां वधी सघंदा आहियो। न त तव्हां जीअं पुराणा रिटायर्ड लाइफ, पोइ जीवन में मज़ो न ईंदो तव्हांखे। ईअं न सोचो कि बसि असांजो इहे ॿार ई हुया जीवन, बसि हाणे हिननि खे सेखारियो, हाणे ख़तमु। न, ॿिया बि सुठा सुठा कम आहिनि। तव्हां पंहिंजो जीवन सिर्फ़ु ॿ ॿारनि जे लाइ छो था रखो। भॻवान खे हेॾा मददगार खपनि, दुनिया वारनि खे हेॾा मददगार खपनि, कोई कंहिंसां सुठी रीति ॻाल्हाए न। अॼु बुढ़ापे में माण्हू सोचंदा आहिनि हिननि जो छा कमु आहे, वेठा आहिनि हिकु कमरे में। लेकिन तव्हां अगरि भॻवान खे यादि कंदव त तव्हां जीअं भॻवान जा मददगार थी वेंदव। ॿियो तव्हां पंहिंजी सोच सुठी रखंदव त तव्हांखां ॾाढा माण्हू राय सलाह वठणु ईंदा। घर वारा न वठनि उहा कोई ॻाल्हि कोन्हे, भले उहो तव्हांखां न वठंदा, उहो ॿियनि खां वठंदा न। चईंदा आहिनि न, हिकु कहावत आहे न, घर की गंगा जो मान न, मतिलबु घर में जो सुठी चीज, सुठी स्वभाव मत ॾियण वारा माण्हू हूंदा आहिनि न, उन्हनि जी वैल्यू न हूंदी। त इहे असांखे सम्झणो खपे। इन सां असांखे पंहिंजे जीवन में कॾहिं गुस्सो, कॾहिं उन्हनि जे प्रति नफ़रत, घृणा भाव न अचणी खपे। ॿियो ई सुठो, चलो ठीकु आहे, चलो असांजी ज़िम्मेवारी ख़तमु। असांजी त वैसे आहे ई न, आहे त भॻवान जी, पर चलो ठीकु आहे, हिननि जो बि भलो थिए। ईअं करे असांखे जीवन में अॻियां वधिणो आहे। हिकु ई ॻाल्हि में ख़ुदि खे बंदी न रखिणो आहे, हिकु ई संबंधनि में पंहिंजे जीवन खे ख़तमु न करिणो आहे। जीवन में ॾाढो कुझु आहे। अॼु ॾिसो, माण्हू वटि जॾहिं सभु कुझु हूंदो आहे न, सभु संबंधी हूंदो आहे, सभु सुख हूंदा आहिनि, त माण्हुनि खे न ॿियो खपे। त उहो जो घर खे, ॿारनि खे वैल्यू न ॾींदा आहिनि। अॼु ॾिसो, नंढो ॿारु आहे, अगरि कोई माण्हू चाहे त जॾहिं ॿारु स्कूल पढ़ंदो, उनखे पढ़ायो, तव्हां बि पढ़ंदव, उन सां गॾु जीअं तव्हां बि पंहिंजी बुद्धि खे वॾो था करो, पढ़ाए लिखाए। पर माण्हू छा कंदा आहिनि, ॿारनि खां परेशान थी करे ॿारनि खे चवंदा आहिनि तूं वञ ट्यूशन, मूंखां त नथो पुॼे, हीउ ॾाढो परेशान थो करे, तूं त वञ, हेॾे वञ। पोइ उहा एज निकिरी वेंदी आहे, पोइ माउ पीउ यादि कंदो आहे, अरे असांजा ॿार बि हीअं हुया, असां त हुननि खे टाइम ई न ॾिनो, हुननि सां खेॾियासीं ई न। छोकी हुन समय पोइ ख़ुदि खे कुझु करिणो हूंदो आहे। मोबाइल में माउ पीउ ॾिसंदा, पीउ त चलो कम में बिज़ी आहे, पर मां ॾिसी, हीअ मुंहिंजी साहेड़ी हीअं थी करे, मुंहिंजी भाभी हीअं थी करे, हीअं थी करे, मां बि कयां, अरे हीअ ॿारु किथां आयो, मां त फसी वई आहियां। पोइ ॿार खे हेॾे होॾे फिटी करे छॾंदी, जीअं त वञ तूं ट्यूशन वञ तूं हेॾे वञ, ख़ुदि पंहिंजो कंदी रहंदी। पोइ जॾहिं ॿारु वॾो थी वेंदो न, पोइ हुनखे यादि ईंदी, अरे मां ॾिसी ॿारु, मां त कयो ई न पंहिंजे ॿारनि सां।
त जेको समय आहे हुन अनुसार तव्हां कर्म करो। हाणे ठीकु आहे, तव्हांजी शादी थी वई, ॿार पैदा थी विया, ठीकु आहे, हिन सिचुएशन खे एक्सेप्ट करो, ॿारनि सां गॾु खेॾो खाओ, हुननि खे बि जीवन में कंहिं ॻाल्हि में पहिरियों तव्हां जेतिरो वधियो, हाणे हुननि खे वधाइण जी कोशिशि करो, या तव्हां पंहिंजे कम में बिज़ी आहियो, पोइ हुननि जो जीवन बि ईअं ई थींदो, पोइ उहे बि वॾा थींदा चईंदा असां कुझु न कयो। कई ॿार ख़ुदि ई अॻियां वधंदा आहिनि, कई ॿारनि खे माउ पीउ खे अॻियां वधाइणो पवंदो, पंहिंजी शक्ति ॾियणी पवंदी आहे, है न। कॾहिं बि असांखे कंहिंखे बि, चाहे माउ पीउ आहे चाहे कंहिंखे बि, अगरि तव्हांजे भरोसे कोई आहे, हिकु थींदो तव्हांजो कोई ॿुधे ई नथो, त असां हुनखे शुभकामना ॾेई करे छॾे ॾियूं। हिकु थींदो आहे कोई तव्हांजे, हाणे ॿार तव्हांजे भरोसे आहे त तव्हांजी ज़िम्मेवारी आहे न हुनखे अॻियां वधाइणु। पोइ हिकु बार अगरि ॿार खे ॿाहिरि ताईं ईअं ट्यूशनियूं व्यूशनियूं हिननि हथु मोकिले छॾियो, पोइ ॿारु हथ में न ईंदो, है न। त ग़लती सिर्फ़ु ॿारनि जी न आहे, छो जी अॼु इंसानु चाहे थो मां हिकु समय 10 कम कयां, ऐं इहे पॉसिबल न आहे। तव्हां वटि जो पहिरियों ज़िम्मेवारी आहे न हुनखे निभायो। अॼु माण्हू पंहिंजे पहिरियों ससु सहुरे जी इज़त न कंदा, पोइ उहे जॾहिं अलॻि थी वेंदा आहिनि या उहे शरीर छॾे छॾंदा आहिनि, पोइ माण्हुनि खे लॻंदो आहे हा असां बि पंहिंजे ससु सहुरे खे ॾिस केॾो परेशान कयो, है न। त इहे सम्झ असांखे, इहे ई त सम्झ अॼुकल्ह माण्हू छो जो शांती सां नथा जीअनि, जल्दी हड़बड़ाहट देखा देखी में माण्हू अलाए कीअं घोड़े जहिड़ी गधे जहिड़ी जीवन माण्हू जीवन था। जे गधो बोझ खणी घुमंदो आहे न, ऐं घोड़ भॼंदो रहंदो आहे घोड़ो, त ईअं बसि जीवन। कोई अगरि ढिलो ढालो ईअं हलंदो न, ढिलो ढालो न हलणो आहे, लेकिन सोचे सम्झी करे हलणो आहे। माण्हू चवंदा इहे होशियारु न आहे, अगरि कोई ॻाल्हाइण ईअं न ॻाल्हाए न त चवंदा आहिनि होशियारु न आहे, लेकिन किथे छा ॻाल्हाइणो आहे सोचे सम्झी करे ॻाल्हाइणो आहे। कल्ह असां अॼु हीअं कुझु चयो, कल्ह हुनजो परिणाम असां वटि ईंदो, पोइ हुन समय तव्हांजी होशियारी सभु निकिरी वेंदी। कंहिंजे जीवन में बि असांखे हिन समय जेतिरो थी सघे, ये समय जेको कलयुग जो समय हले थो, जेतिरो थी सघे न कंहिंजे जीवन में इंटरफेयर न करणो खपे। असां कंहिंखे चऊं था ईअं छा थी करे, ईअं थोरी कबो आहे, है न। कंहिंखे कोई वीचारो सुठो भलो हले थो ऐं असां हुनखे उल्टो सुल्टो चई करे किराए छॾंदासीं, त हुनजो पाप बि पवंदो आहे। इहो बि त पाप आहे न, इहो बि त पाप आहे न। त दुनिया जे हिसाब सां माण्हू चवंदा ईअं नथी करे, ईअं नथी करे, ईअं नथी करे, लेकिन तव्हां दुनिया में ॾिसो हली केॾो मतिलबु मुंझल आहे सभु जॻह। हिकु त माण्हुनि जो शरीर साथ नथो ॾिए, ॿियो माण्हू संबंधनि में केॾी खिटवेट, ॿियो माण्हू खे पैसे जी होॾा माण्हुनि जा रीति रस्म अलाए छा थींदा रहनि। हिन करे हिन समय सभिनि माण्हुनि जे प्रति शुभकामना करो ऐं छुट्टी, भई सभिनि जो ई भलो थिए। तव्हांखे लॻे थो हिते चइणु ज़रूरी आहे, असांजी ज़िम्मेवारी आहे, मतिलबु परमात्मा असांखे ज़िम्मेवारी ॾिनी अथई, पंहिंजी शुभभावना सां चई छॾो, साम्हूं वारो करे न करे हुनजी मर्ज़ी। कम से कम असांखे पोइ पश्चाताप त न थिए न कि असां चयो न कयो न। इन करे बाबा अॼु असांखे चवनि था कि सदा पंहिंजे जीवन में शुभकामना रखी सर्व खे अॻियां वधाईंदा रहो, सर्व खे दुआयूं ॾींदा रहो। कोई तव्हांजी न ॿुधी करे ॿिए जी ॿुधी करे हले थो, भले तव्हांजो ॿार ई छो न हुजे, त बि असांखे दुखी न थियणो आहे, असांखे परेशान न थियणो आहे। असांखे हुन ॿार सां नफ़रत न करणी आहे कि मुंहिंजी न हुनजी थो ॿुधे, हमेशह सम्झो चलो जंहिंजी बि ॿुधे थो हिन जो बि कल्याण।
ॿुधे त थो, हले त थो। इहो बि ॾिसो फ्री थी वेंदो आहे इंसानु। फ्री मतिलबु कि चलो कंहिंजी त ॿुधे थो, तव्हां हुनजे प्रति ध्यानु रखिणो आहे असांखे, शुभ भावना शुभकामना ॾींदा रहो, लेकिन ॿी ॻाल्हियुनि सां त फ्री थी वियासीं न। चलो अॻियां खां कोई बि ॻाल्हि हूंदी, तव्हां चईंदव ठीकु आहे, न कंदो त साम्हूं वारो चईंदो त कम से कम कंदो त सही। न ॾिसो, माण्हुनि खे हिन समय पालना ॾियणु मतिलबु कंहिंजे दिमाग़ खे सुठी ॻाल्हियूं सेखारणु, कंहिंजे दिमाग़ में, ऐं उहो सभिनि खां सहज भॻवानु करे सघंदो आहे। हिन समय सभिनि खां वॾी ग़लती माउ पीउ कंदो आहे। माउ पीउ जे रीति ॿार खे पढ़ाई लिखाई जे लाइ ध्यानु ॾिए थो न, उन रीति ॿार ते अगरि ध्यानु ॾिए न कि हर ॿार भॻवान खे सुठी रीति यादि करे थो करे सॼे ॾींहं में। अॼु माउ पीउ खां पुछो ॿार छा कंदो? अरे मुंहिंजो ॿार त वीचारो सुबुह उथंदो, वरी स्कूल वेंदो, वरी ट्यूशन वेंदो, वरी ईंदो, वरी थोरी देरि हीअं वञे, वरी हेॾे वञे। अच्छा, सॼे ॾींहं में भॻवान खे, अरे भॻवान खे कीअं आनो टाइम ई न आहे, रोटी खाइण जो ई टाइम न आहे, किथां पाठ कंदो? त जेसिताईं तव्हां ख़ुदि भॻवान खे वैल्यू न ॾींदव न, अॼु ॿारनि जो जेको मेंटल प्रेशर जेको आहे न, जेका ॿार ग़लति संगत में हली था वञनि या ग़लति कमु करनि था, उनजो कारण इहो ई आहे। भले ॿार ट्यूशन न वञे, लेकिन उनखे पहिरियों हुनखे टाइम कढणो आहे, भॻवान खे यादि करणो आहे, उनखे एतिरो महत्व सेखारिणो आहे ॿारनि खे, तॾहिं ई तव्हांजा ॿार मेंटल ऐं फिज़िकली सुठा रहंदा। मेंटल प्रेशर जो हूंदो आहे न, दिमाग़ में कोई ॻाल्हि सुठी रीति सही समय ते सम्झी में अची वञे, उनजे लाइ भॻवान जी यादि ज़रूरी आहे न, जो अॼुकल्ह माण्हू ध्यानु नथो ॾिए, है न। होॾे बि वेंदा, हा भई ठीकु आहे, भॻवान जो बि कोई त्योहार हूंदो, हुन में बि तयारु थी, हा भई ये वो थी वियो कमु। त हिन करे असांखे अगरि मेंटली पीस खपे, जीवन में सुख शांती खपे, त भॻवान जी यादि ज़रूरी आहे, न त कुझु बि न आहे, सभु विनाशी आहिनि। ईअं ई माण्हू पैदा थिए थो, भागा दौड़ी करे थो, स्कूल कॉलेज कंपनी जॉब पैसा, हुन खां पोइ शादियूं ॿार, हिकदमि जानवर जहिड़ो जीवन आहे न। जानवर बि ॿार पैदा कंदो, जानवर बि घर ठाहे सघंदो आहे, जानवर बि ॿारनि खे पाले सघंदो आहे, पोइ खाई पी बसि शरीर छॾे ॿियो शरीर वरितई। इंसान बि ईअं थो करे, तो चईंदा न ॾिस इंसान केॾी प्रगति कई अथई, चांद ताईं पहुची वियो, विनाशी कमु कयो अथई, सुठो कमु कयो अथई। चांद में वञी करे छा कयो? पैसा ॿियो ख़र्चु कया आहिनि, बर्बादु कया आहिनि न पैसा। हाणे चांद में घरु ठाहींदो, केॾो पैसो त असांजो फालतू कमनि में लॻे थो दुनिया जो। माण्हुनि वटि रोटी न आहे, माण्हुनि वटि खाइण लाइ घी न आहे, एॾो बुद्धू माण्हू आहे, एॾो अंधश्रद्धा वारा पत्थर बुद्धि आत्मायूं आहिनि कि भॻवान जे अॻियां भॻवान जो मथे ॾेईंदो आहे। पहिरीं ॻाल्हि त उहो हेठि आहे न, है न। उनखां पोइ माण्हू भॻवान जे अॻियां घी जो दियो थो जलाए। माण्हू ख़ुदि घी न खाए करे भॻवान जे अॻियां, भॻवानु मथे रहंदो आहे, हुननि जे अॻियां घी जो दियो थो जलाए। माण्हू वटि कपिड़ा न आहिनि, माण्हू एॾा महांगा महांगा कपिड़ा ठाहे करे ग्रंथ शास्त्रनि खे कपिड़ा था पाराइनि। अगरि तव्हां शांती सां सोचंदव न, इहे त माण्हुनि जी श्रद्धा वेही रही आहे, विश्वास वेही रहियो आहे। लेकिन अगरि कोई तव्हां सोचो, तव्हांजा ॿार अगरि किताबनि खे कपिड़ा पाराए उथाए सुम्हाइनि, त माण्हू चवंदा अरे मुंहिंजो ॿारु पागल थी वियो आहे, हीअ छा थो करे? त भॻवान बि अची करे हिन सृष्टि ते ॾिसंदो, अरे मुंहिंजे ॿारनि खे छा थी वियो आहे। मां हिन किताबनि में थोरी आहियां जो मूंखे इहे किताब ठाहे करे उथायो था, सुम्हायो था, कपिड़ा पारायो था। हिकु किताब खे माण्हू भॻवानु सम्झी करे माण्हुनि खे मारे थो, अगरि उनखे कोई हथ बि लॻाए छॾे त।
ॾिसो माण्हुनि जी बुद्धि केॾी मतिलबु बंदि थी वई आहे। काथे भॻवानु परमात्मा निराकार परम धाम में रहण वारो, काथे हिननि दुनिया में हिन मनुष्यनि भॻवान जा अहिड़ा अहिड़ा चित्र ठाहे करे हुननि खे कपिड़ा पाराइनि, मूर्तियूं ठाहिनि, कपिड़ा पाराइनि, भोग लॻाइनि, उथाइनि, सुम्हाइनि। तव्हां ॾिसो कृष्ण खे छा था करनि? कृष्ण जी मूर्ति खे ॾिठो आहे न माण्हू, हुननि खे उथाईंदा, सुम्हाईंदा, ब्रश कराईंदा। एतिरो त माण्हू कोई पंहिंजे घर जे मेंबर जे प्यार सां संभाल करे त केॾी दुआयूं मिलनि न। अॼु तव्हां पंहिंजे घर जे ॿारनि खे माण्हू, हिकु ॿार अगरि पढ़े नथो त हुन से सभिनि खे नफ़रत थी वेंदी आहे न। हिकु ॿार अगरि पढ़े न मतिलबु कि पढ़ाई लिखाई कंदो आहे, हुनखे ABCD ईंदी आहे, पढ़णु लिखणु ईंदो आहे, बसि हुनखे ज़्यादा टीचर खे बि तव्हां विश्वास कंदव, टीचर खे बि एतिरो सम्झ में न ईंदो आहे। टीचर त बसि ॾिसंदी आहे इहो ॿारु यादि नथो करे सघे, लिखी नथो सघे, रीडिंग नथो करे सघे त डफ़र आहे न। अॼु तव्हां पंहिंजे ॿारनि खे पढ़ाई न करण सां सभिनि जे दिलि सां उतरी वेंदो। ॿियो 10 ॿारनि खे बि ॿुधाईंदा, हुनजे संबंधी बि पुछंदा पेॾो पढ़ंदो आहे न, काथे थो पढ़े। तव्हां वॾा पढ़ी लिखी वॾा थी आया जो तव्हां ॿार खे चओ त न काथे थो पढ़े। न पढ़णु मतिलबु हुनखे ABCD न अचे है न। ऐं हुन मूर्ति खे, कृष्ण जी मूर्ति खे उथाइनि था, सुम्हाइनि था, खेॾाइनि था, हुनखे बि पढ़ायो, उहो बि त नथो पढ़े, हुनखे बि न ईंदी आहे। कृष्ण खे बि सत्युग में थोरी हूंदी आहे ABCD अंग्रेजी वंग्रेजी। पहिरियों एॾी पढ़ाई लिखाई न हुई, हाणे माण्हू पढ़े नथो मतिलबु ख़राबु आहे न। तव्हां पंहिंजे घर जे ॿारनि खे एतिरो प्यार सां उथायो, सुम्हायो, पालना करो त दुआयूं बि मिलंदियूं। हुन मूर्तियुनि खे वेही करे उथाइनि था, सुम्हाइनि था, इहे सभु खेल ई आहे न हिकु तरीक़े सां। अगरि तव्हां साक्षी थी करे ॾिसो, हिकु सेकेंड सोचो, भॻवानु त मथे रहंदो आहे, असां छा इहे ग्रंथ शास्त्रनि खे उथायूं था, सुम्हायूं था, खेल ई करूं था, केॾो टाइम वेस्ट थो थिए, केॾा पैसा वेस्ट था थियनि। एतिरा त तव्हां माण्हुनि खे कपिड़ा ठाहे ॾियो, उहो बि वीचारो ख़ुशि थी वेंदो। एतिरा त माण्हुनि खे घी में रोटी ठाहे ॾियो त तव्हांखे दुआयूं मिलनि। इन सां ई त जीवन हलंदो आहे न। ही त मनुष्यनि ठातो अथनि, बेसमझी जो कमु आहे न, तॾहिं त भॻवान खे यादि करनि था, छो जी एॾो कंदे हुए बि माण्हुनि जे जीवन में सुख न आहे। त परमात्मा असांखे इहे ई ज्ञान ॾियणु ईंदो आहे कि अगरि तव्हांजो ॿारु सॼो ॾींहुं खिलौननि सां गुड्डे गुड़ियनि खे उथाए, सुम्हाए, हुननि खे तयारु कराए, पंहिंजी किताबनि खे कपिड़ा पाराए करे हुननि खे उथाए, सुम्हाए, ऐं बसि हिन में ई सॼो ॾींहुं बिज़ी रहे, त तव्हां सोचो तव्हांजे ॿार जी छा, तव्हां ॿारनि खे छा चईंदव कि तूं सॼो ॾींहुं ईअं ई थो खेॾे, बसि गुड्डे गुड़ियनि खे उथाए थो, सुम्हाए थो, किताबनि खे बंदि करे थो, हा भई पढ़ी करे पोइ हा बसि बंदि करे छॾियो। अच्छा तूं किताब में छा सिखी पतो न आहे, कल्ह वरी पढ़ंदो। त सोचो अगरि तव्हांजो ॿारु ईअं करे त इमेजिन करो, पोइ तव्हां ॿार खे छा चईंदव? न बेटा किताब में उन्हनि खे उथाई सुम्हाई, उथाई करे पढ़ी त छा पढ़ी, इन्हनि सां खेॾी त हाणे छा थियो है। त भॻवान बि असांखे इहे ई पुछे थो, चलो तव्हां मुंहिंजा अलॻि अलॻि मूर्तियूं ठाहे करे उथायो था, सुम्हायो था, तव्हां सोचो था हिन ग्रंथ शास्त्रनि में जो शब्द आहिनि, जो ग्रंथ शास्त्र आहिनि, मां ई आहियां, चलो तव्हां हिननि खे खोले करे पढ़ो, छा पढ़ियो, छा सिखियो। भॻवानु एॾो रहम दिल त बि दया जो सागर असांखे मदद कंदो आहे, पर परमात्मा चवनि था हाणे इहे गुड्डे गुड़ियनि सां खेॾणु छॾो, किताबनि सां खेॾणु छॾो, सुठी रीति सुठा गुण धारण करो, पुण्य जो कमु करो त जीवन में सुख शांति मिले, न त खेॾंदे खेॾंदे जीवन हली वेंदो। अच्छा मीठी मीठी सिकी रधे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते।
असांजी भी रूहानी माता पिता बाप दादा खे यादि पिया गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदाना कोई भी ॻाल्हि कल्याण जी भावना सां ॾिसण ॿुधण वारा परदर्शन मुक्त ठहूं। बाबा चवनि था जेतिरो संगठन वॾो थींदो आहे ॻाल्हियूं बि ओतिरी वॾी थींदियूं आहिनि, है न। लेकिन पंहिंजी सेफ्टी कॾहिं आहे भई जेतिरा माण्हू ओतिरा ॻाल्हियूं, लेकिन पंहिंजी सेफ्टी कॾहिं आहे जॾहिं हेॾनि माण्हुनि जे विच में रहंदे हुए बि जो नापसंदि ॻाल्हि हुजे उनखे ॾिसंदे हुए न ॾिसो, ॿुधंदे हुए न ॿुधो, पंहिंजी स्वचिंतन में रहो। स्वचिंतन करण वारी आत्मा परदर्शन सां मुक्त थी वेंदी आहे, उहो ॿियनि खे न ॾिसंदी आहे। कम जी ॻाल्हियूं आहिनि, ज़िमेवारी ॻाल्हियूं आहिनि, ठीकु आहे, लेकिन जिते ज़िमेवारी न आहे हुते छो ॾिसूं, छो ॿुधूं, है न। पंहिंजो कमु ई न आहे। जिते ज़िमेवारी आहे हुते ॿुधंदे हुए बि पंहिंजी शुभ भावना शुभकामना रखो। भई किथे असांखे ॿारु नथो पढ़े, नथो ध्यानु ॾे, त असांखे ॾिसणो बि पवंदो आहे, ॿुधणो बि पवंदो आहे, लेकिन हुते बि छा करो, शुभ भावना शुभकामना करो, कोई ॻाल्हि कोन्हे, सभु ठीकु थी वेंदो। त हिन सां सभु ठीकु थी वेंदो। स्लोगन आहे पंहिंजी संतुष्ट ख़ुशनुमा जीवन सां हर क़दम में सेवा कंदा हलो, है न। परमात्मा चईंदा आहिनि सभिनि खां वॾी सेवा आहे तव्हां जेतिरो ख़ुशि रहंदव, संतुष्ट रहंदव, त ॿिया तव्हांखे ॾिसी करे सिखंदा, ही सभिनि खां वॾी सेवा आहे। त पंहिंजी संतुष्ट ऐं ख़ुशनुमा जीवन द्वारा ॿियनि खे शिक्षा ॾियो, ये ही सेवा आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। ओम शांति।